ونشهد أن سيدنا وسندنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فقلت استغفروا ربكم إنه كان غفارا يرسل السماء عليكم مدرارا ويمددكم بأموال وبنين ويجعل لكم جنات ويجعل لكم أنهارا وفي مقام آخر قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अॼोको ही प्रोग्राम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां गोठ मोहम्मद ख़ान आगरो जे मदरसा जामिया अनवारुल कुरून दाऊदी को कुरान दाऊदीअ जे अंदर दिस्तारे फ़ज़ीलत जे पुरमुसरत मौक़े जे निस्बत सां ही प्रोग्राम मुनक़िद थी रहियो बा। दुआ है त शाल अल्लाह तबारक व तआला तवां दोस्तन जो ॿुधण क़बूल फ़रमाए, विहण क़बूल फ़रमाए। यकीनन तवां दोस्तन जो हिन जाइ ते वालिहाना तौर ते अचण, फ़कीरी अंदाज़ में विहण, या अल्लाह तबारक व तआला जी मुहब्बत खां ख़ाली कोन्हे को। यकीनन दुनिया जो सब नेमतूं अल्लाह हर इंसान के अता फ़रमाईंदो आहे, वो काफ़िर हुजे, मुशरिक हुजे, मोमिन हुजे, दुनिया जो सब नेमतूं अल्लाह सी उन्हनि खे अता फ़रमाईंदो आहे। लेकिन कुरान वारी नेमत वह अज़ीम नेमत आ जो उन जे अता करण जे लाइ अल्लाह पाक चूंड कंदी आहे। अल्लाह पाक जे बाने के चाहींदो आहे
चूंड कंदो आहे, क़बूल कंदो आहे, उनखे अल्लाह पाक पंहिंजे क़ुरान जी नेमत अता फरमाईंदो आहे। फरमाई सुम्मा औरसनल किताबल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना। फरमाई पोइ चूंड कंदाऊं असां पंहिंजे हिन किताब जे लाइ जंहिं ॿारनि खे असां चूंडियऊं। मके पाक जे सरज़मीन ते अबू जहल बि आहे, अबू लहब बि आहे, मुशरिक आहिनि, महबूबन करीमन जा रिश्तेदार, अरब आहिनि, अजम बि कोन्हनि के, अमीर आहिनि, ग़रीब बि कोन्हनि के, हसीन आहिनि, कोझा बि कोन्हनि के, लेकिन क़ुरान जे लाइ अल्लाह पाक चूंड कई आहे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जी। छो त क़ुरान जंहिं के कोन मिलंदो जंहिंखे रब करीम चूंडे। सुणा ये रब करीम जी चूंडा जंहिंखे क़ुरान मजीद अता फरमाए। अल्लाहु अकबर। दुनिया जी हर नेमत हर हिक के मिलंदी, लेकिन क़ुरान के मिलंदो या चूंडा जंहिं तेजी जाइ न आहे। अज़ीज़ो हे मासूम बच्चा अल्लाह पाक चूंड कया आहिनि। सुणा क़ुरान मजीद को मामूली गाल काने का, वो किताब जो अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम ते नाज़िल फरमायो आहे। क़ुरान अल्लाह जो कलाम, क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। वल्लाह सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला फरमायो, दुनिया वारा हो जॾहिं मूंखे इबादत जो शौक़ु थींदो आहे, निमाज़ पढ़ंदो हाँ, पर जॾहिं मूंखे अल्लाह जे साथ सां कचहरीअ जो शौक़ु थींदो आहे त मां क़ुरान मजीद जी तिलावत कंदो हाँ। क़ुरान मजीद मामूली ॻाल्हि कान्हे का, तवज्जो कजे। हदीस में ईंदो आहे महबूबल करीमल फरमायो, अल्लाह पाक बाने जे ज़बान मां क़ुरान मजीद ईअं शौक़ सां ॿुधंदो आहे, बानो क़ुरान मजीद पढ़ंदो आहे। अल्लाह पाक बाने जे ज़बान मां क़ुरान ईअं शौक़ सां ॿुधंदो आहे। महबूबल करीमल फरमायो, जीअं राग जो शौक़ीन औरत जे ज़बान मां राग ॿुधे, एतिरो शौक़ सां कोन ॿुधंदो आहे, एतिरो तवज्जो सां कोन ॿुधंदो आहे जेको अल्लाह पाक बाने जे ज़बान मां क़ुरान मजीद ॿुधंदो आहे। एॾो तवज्जो सां ॿुधो। हदीस में ईंदो आहे महबूबल करीमल फरमायो, आमना जे लाल फरमायो, मलाइक सगोरा क़ुरान मजीद जी तिलावत करण उनखे मना हुआ। मलाइक क़ुरान मजीद जी तिलावत कोन कंदा आहिनि, लेकिन हदीस में ईंदो आहे जाथे बि क़ुरान मजीद तिलावत कयो वेंदो आहे, मलाइकनि जो जथा जा जथा, टोला जा टोला जे पहुचंदा आहिनि। छो त हदीस में ईंदो आहे मलाइकनि जी खोराक हर जंहिंमें बि साहु आहे, जेको बि ज़ीरो आहे, उन जी कान का खोराक ज़रूरु आहे। सुणा इंसान जी सोरा खोराक, मलाइकनि जी खोराक, जिन्ननि जी खोराक, मलाइकनि जी खोराक, बाननि जी ज़बान मां क़ुरान मजीद जी तिलावत मलाइकनि जी खोराक, यानी जाते भी क़ुरान मजीद जी तिलावत थींदी, मलाइक जथा जो जथा करे उते पहुचंदा आहिनि। अल्लाहु अकबर। हदीस में ईंदो आहे हिकिड़े साहबी सबूरे आमना जे लाल खे अर्ज़ु कयो, सुहिणा राति जो टाइम मूंसां हिकिड़ो वाक़ियो पेश थियो, मां क़ुरान मजीद जी तिलावत पियो कयां, मुंहिंजो बच्चो मुंहिंजे भरिसां सुतो पियो हुयो, जीअं तिलावत पियो कयां घोड़ो मुंहिंजो टहे पियो, तिलावत बंदि पियो कयां, वरी घोड़ो टहणु बंदि पियो करे, तिलावत शुरू पियो कयां, घोड़ो टहणु शुरू पियो करे। सुहिणा तिलावत बंदि करे जीअं जो ॿाहिरि ॾिठमि, ॾिसां त ईअं रोशनियूं लाटूं जेके मथे पियूं वञनि। महबूबल करीमल फरमायो, सहाबी फरमायो, बच्चा जेकॾहिं तूं तिलावत कंदो रही आहे, या तुंहिंजे तिलावत ॿुधण जे लाइ अल्लाह जा रहमत जा फ़रिश्ता आया हुआ जेके तुंहिंजी क़ुरान जी तिलावत पिया ॿुधनि। जेकॾहिं तूं सारी राति क़ुरान मजीद जी तिलावत कंदो रही आहे, अल्लाहु अकबर। महबूबल करीमल फरमायो त सारी राति एतिरा त मलाइक नाज़िल थियनि हा जो मदीने पाक में पेर रखण जी जाइ कान हुजे हा, एतिरा मलाइक नाज़िल थियनि हा। अज़ीज़ो क़ुरान मजीद वॾी नेमत,
वॾी इज़्ज़त आहे, वॾी नेमत आहे, या मामूली ॻाल्हि कान्हे का। दुनिया जे जहान में अब्बे जी ज़ियारत करण सवाब आहे, काबतुल्लाह जी ज़ियारत करण सवाब आहे, आबे ज़मज़म जी ज़ियारत करण सवाब आहे, के वलीअ जी ज़ियारत करण सवाब आहे, कुरान मजीद जे ॾिसण बि सवाब, पढ़ण बि सवाब, ॿुधण बि सवाब। अल्लाहु अकबर, छा त मंज़र हूंदो जंहिं वक़्तु रब करीम तिलावत कई। तवज्जो कजांइ, हदीस में ईंदो आहे सुञावा रहो हिन कननि खे, पंहिंजे कननि खे कुरान मजीद जे तिलावत जे लाइ हिरायो। हदीस में ईंदो आहे क़यामत जे ॾियारो थींदो जिन कुरान सां निभायो हूंदो, अल्लाह पाक उन्हनि खे कुरान जन्नत में मोकिले करे अल्लाह पाक कुरान मजीद जी तिलावत जे लाइ हूरुनि खे फरमाईंदो, हूरूं तव्हां कुरान मजीद जी तिलावत कयो था त बाना ॿुधनि, जन्नती ॿुधनि। जॾहिं जन्नती कुरान मजीद जी तिलावत हूरुनि जी ज़बान मां ॿुधंदा, हैरान परेशान थींदा, 70 साल पूरा कुरान मजीद जी तिलावत ॿुधंदा रहंदा। एतिरो त मज़ो ईंदो, एतिरो त मस्तु थी वेंदा, दुनिया जी का बि जन्नत जी का बि नेमत सभु विसरी का विसरी वेंदी। कुरान मजीद जी तिलावत जो ॿुधण उन्हनि खे एॾो मज़ो ईंदो। अल्लाह पाक फरमाईंदो, ओ जन्नतियो ॿियो ख़बर भला इन खां वधीक को आवाज़ मिठड़ो ॿुधंदो। अल्लाह अकबर, जन्नती चवंदा मौला हिन खां वधीक को आवाज़ आहे। अल्लाह पाक फरमाईंदो, यकीनन हिन खां वधीक को आवाज़ आहे। अल्लाह कहिड़ो? अल्लाह पाक आमना जी लाल खे फरमाईंदो, सोना तूं कुरान पढ़ त मुंहिंजा बाना ॿुधनि, तूं कुरान पढ़ त मुंहिंजा बाना ॿुधनि। अल्लाहु अकबर। हज़रत कअब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे महबूबन करीमन फरमायो, कअब जी मुंहिंजा महबूब, कअब कुरान मजीद जी तिलावत कर। अल्लाह पाक फरमाए थो, कअब खे चओ त कुरान मजीद जी तिलावत करे। मां ऐं मुंहिंजा मलाइक कुरान मजीद जी तिलावत ॿुधण जे लाइ मजलिस क़ाइमु करे वेठा आहियूं। हज़रत कअब थो चवे, साईं मुंहिंजे लाइ रब करीम फरमायो आहे। हज़रत महबूबन करीमन फरमायो, कअब तुंहिंजे लाइ रब करीम फरमायो आहे त कअब तिलावत करे त मां रब करीम ॿुधां। अल्लाहु अकबर। सोना हदीस में ईंदो आहे, रब करीम महबूबन करीमन खे फरमाईंदो, सोना तूं तिलावत कुरान मजीद जी कर, तव्हां त जन्नती ॿुधनि। आमना जा लाल जॾहिं कुरान मजीद जी तिलावत कंदा, जन्नती आवाज़ ॿुधी करे मस्त थी वेंदा। अल्लाहु अकबर। उन खां जन्नत जूं नेमतूं विसरी वेंदो। उन खां पोइ रब करीम फरमाईंदो, मलाइको हिन खां वधीक को मिठड़ो आवाज़ तव्हांखे ॿुधणो आहे। अल्लाह हिन खां वधीक को बि आवाज़ हूंदो, अल्लाह पाक फरमाईंदो आहे हिन खां वधीक को आवाज़ मौजूदु आहे। अल्लाह कहिड़ो? अल्लाह पाक फरमाईंदो त हाणे मां पाण तिलावत थो कयां। हदीस में ईंदो आहे, रब करीम जॾहिं पाण तिलावत कंदो, हूअं त जेकॾहिं तिलावत मलाइक कंदा, जॾहिं हूरूं तिलावत कंदियूं, जॾहिं महबूब करीम तिलावत कंदा त दुनिया में जेके जन्नती हूंदा उन्हनि जा उज़वा कन पिया आवाज़ ॿुधंदा। लेकिन जॾहिं रब करीम तिलावत कंदो त हदीस में ईंदो आहे, जन्नतनि जो उज़वो कुरान मजीद जी तिलावत ॿुधी करे आराम सुकून हासिल कंदो। अल्लाहु अकबर। दुनिया वारो, कुरान नेमत आहे, कुरान अज़मत आहे, जंहिंखे रब करीम अता फरमाए। फरमाई, सुम्मा औरसनल किताब अल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना। सोना रब करीम जी मर्ज़ी आहे जंहिंखे कुरान मजीद जी तिलावत अता फरमाए। हदीस में ईंदो आहे, मलाइक सगुरा जॾहिं कुरान मजीद जी ॿुधंदा आहिनि, हदीस में ईंदो आहे, मलाइक सगुरा कुरान मजीद जी तिलावत कंदड़ ॿारनि जी चपल ते वञी पंहिंजा चप रखंदा आहिनि। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने कुरान, अज़मते कुरान, नारे तकबीर। तवज्जो करियो, कुरान मजीद जॾहिं रब करीम नुज़ूल जो इरादो फरमायो, कुरान अज़मत वारो जॾहिं रब करीम नुज़ूल जो इरादो फरमायो, अल्लाह पाक फरमायो, इन्ना अरज़नल अमानत अला समावाति वल अर्ज़ि वल जिबाल फअबैना अन यहमिलनहा वअशफ़क़्न मिन्हा। फरमाई, असां
पेश कयो से न कुरान मजीद के आसमान ते आसमान के जो से आसमान उता कुरान मजीद जो वजन करो तमाम तमाम डिगो वा जारे नजर कर आसमान ही आसमान तुझी बुलंदी तमाम वडी तुझो फैलाव तमाम वडो वा जारे नजर कर आसमान ही आसमान आसमान कुरान जे वजन के खण फअबैना यकमिलह आसमान इनकार कयो मौला मुझी जाए काने मां कुरान मजीद जो वजन कोन खणी सकंदुस सोना आसमान पांजे बुलंदी जे बावजूद कुरान मजीद जो वजन कोन खणी सकियो पांजे फैलाव जे बावजूद कुरान मजीद जो वजन कोन खणी सकियो हाने ज़रूरी आ त कुरान मजीद एड़ी जाए ते नाज़िल थे एड़े ज़र्फ़ ते नाज़िल थे जंहिंजी बुलंदी सतन आसमानन खां मथे हुजे उहा हिकड़ी हस्ती आ उहा हिकड़ी हस्ती आ आमना जो लाल जंहिंजी बुलंदी सतन आसमानन खां मथे आ जंहिंजी बुलंदी सतन आसमानन खां मथे आ अल्लाहु अकबर सुणा तवज्जो कजाए मेराज वारी रात आमना जा लाल हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम सिदरतुल मुंतहा ते पहुतो वा हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम महबूबन करीमन सां सिदरतुल मुंतहा ते पहुतो वा उन खां मथे अर्ज़ कई सोणा मथे आउं कोन थो हली सघां जेकर मथे हलंदुसि मुंहिंजा पेर सड़ी वेंदा अल्लाहु अकबर सोणा रब करीम महबूबन करीमन के अर्ज़ फरमायो सोणा जिब्राइल अलैहिस्सलाम जी इंतिहा के मीकाइल अलैहिस्सलाम जी इंतिहा है इसराफिल अलैहिस्सलाम जी इंतिहा है इज़राइल अलैहिस्सलाम जी इंतिहा है तू जो शान अञा मथे आ अञा तू मथे अच फरमाई इन्ना अरज़नल अमानत अला समावाति वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलहा व अशफक़ना मिनहा व हमलहल इंसान ने जो वजन कयो अल्लाहु अकबर सुणा आसमान बावजूद बुलंदी जे बावजूद फैलाई जे नंढो थी पयो हाने ज़रूरियात है कुरान मजीद एड़ी जाए ते नाज़िल थे एड़े ज़र्फ़ ते नाज़िल थे जंहिंजी बुलंदी सतन आसमानन खां मथे हुजे वो आमना जे लाल जो कल्बे अतर आ जंहिंजी बुलंदी सतन आसमानन खां मथे आ ज़मीन के फरमाई ज़मीन आसमान जो ज़मीन के फरमाई ज़मीन तुम्हें हिल्म तुम्हें बुर्दबारी तुम्हें बर्दाश्त कुरान जो वजन खण ज़मीन चयो फअबैना यहमिलहा फअशफ़क़ना मिनहा व हमलहल इंसान वो ज़मीन भी इनकार कयो मौला मुंहिंजी जाइ काने का हालांकि ज़मीन में बुर्दबारी आ ज़मीन में सहपा ज़मीन मावा अल्लाह अकबर ज़मीन उहा शइ आहे जेके एब उघाड़ा कान कंदी आहे कई एब दफ़न करे छॾींदी आहे लेकिन सुणा ज़मीन में पंहिंजे बुलंदी जे बावजूद पंहिंजे हिल्म ऐं बुर्दबारी जे बावजूद इनकार कयो ज़मीन चयो साईं मुंहिंजी जाइ काने का जो मां हिन के मुझी जाए काने का अल्लाहु अकबर मां कुरान मजीद कोन खणी सकंदुसि हाणे ज़रूरी आहे त कुरान मजीद एड़ी जाए ते नाज़िल थे जंहिंजी बुर्दबारी सतन ज़मीनुनि खां मथे हुजे जंहिंमें साप जंहिंमें हुल्म ऐं बुर्दबारी सतन ज़मीनुनि खां मथे हुजे उहा ज़ात आमना जो लाल जंहिंजी जंहिंजी बुर्दबारी जंहिंजी साप सतन आसमाननि खां मथे आहे अल्लाहु अकबर सुणा तवज्जो कजांइ हदीस में ईंदो आहे आमना जा लाल जो दुश्मन अबू जहल बीमार पयो अबू लहब बीमार अबू जहल बीमार पयो अबू जहल पांचे दोस्तन संगत के तो चवे मां बीमार पे मुखे पक्का तो मुसलमान जो नबी मोहम्मद मुखा पुछण जरूर ईंदो अल्लाहु अकबर आहे दुश्मन आहे जान जो दुश्मन छो तो महबूबन करीमन फरमायो इन उम्मत जो फिरौन अबू जहल बीमार पे चवे तो मां मुसलमान मां बीमार जरूर पे लेकिन मुखे पक्का तो मुसलमान जो नबी मोहम्मद मुखा पुछण जरूर ईंदो बावजूद कुफर जे बावजूद दुश्मनी हुजण जे उनके पक्का तो मुसलमान जो नबी मुखा पुछण जरूर ईंदो पर हिन ज़माने में अॼु भाउ के पक्का तो भाउ पुछण कोन ईंदो अॼु अबे के पक्का तो पुट पुछण कोन ईंदो सोट के पक्का तो सोट पुछण कोन ईंदो अमड़ के पक्का तो बच्चो पुछण कोन ईंदो अल्लाहु अकबर लेकिन वो दुश्मन आहे उनके पक्का तो आमना जो लाल मुखा जरूर पुछण ईंदो अल्लाहु अकबर पंहिंजे दोस्तन के तो चवे त हिकु टिक मां सोची
पहुची आहे। घर खां ॿाहिरि हिकिड़ी वॾी खॾ खोटी आहे, उन में पाणीअ जी कंडा विधा आहिनि। जीअं मथां कख ॾेई छॾिया अथमांसि, ईअं ईंदो त का ख़बर कान पईंदसि, हेठि किरी पवंदो, सभिनी जी जान छुटी पवंदी। होॾा आमना जा लाल पुछण पिया अचनि, लेकिन हू नियत जो एतिरो गंदो जो त चई त जेका खॾो थो कोटिया सभिनी जी जान छुटी पवंदी। अल्लाहु अकबर। आमना जे लाल खे रब करीम फरमायो, सोना हिन ज़ालिम हीअ खॾ खोटी आहे, ख़बरदार रहिजांइ। अल्लाहु अकबर। इन जे बावजूदि आमना जा लाल हुन खां पुछण विया, ईअं पासलो वठी करे हुन ज़ालिम खां पुछी मोटी हलिया विया। हदीस में ईंदो आहे, आमना जा लाल जॾहिं मोटी हलिया विया ते अकुल जो अंधो बेवकूफ़ ॿाहिरि निकितो, ख़बर ई कान पियसि। धू वञी खॾ में कयईं, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। खूब धू वञी खॾ में कयईं, रड़ियूं कयईं, दाऊं कयईं, वारो कर मूंखे ॿाहिरि कढो, लेकिन निकिरी कोन पियो सघे। रसा खणी आया, ॾाकड़ियूं खणी आया, निकिरी कोन पियो सघे। रोई करे दाऊं करे चई, वारो कयो, नबी मोहम्मद मुसवा खे वठी अचो, जेसि ताईं उहो न ईंदो तेसि ताईं मां निकिरी कोन सघंदुसि। वञी डोरी महूअ करीमनि खे ॿुधायूं, साईं वारो कयो, हलो अबू जहल किरी पियो आहे, ॿाहिरि हुनखे हली कढो। आमना जा लाल ख़ुशि थी करे आया, फरमायूं अल्लाहु अकबर। महूअ करीमनि खूह जे मथां बीही करे फरमायूं, चाचा अबू जहल, जेकर नियत साफ़ अथई, नियत भली अथई, हीअ त खॾ छा, पर मां तोखे जनम जे खॾ मां ॿाहिरि कढियो अचां। अल्लाहु अकबर। सुणा हिल्म ऐं बुर्दबारी एतिरी आहे जो पंहिंजे दुश्मन खां बि तब कुर्सी करण विया। अल्लाहु अकबर। फरमाई फअबैना यहमिलहा वअशफक़ना मिनहा वहमलहा इंसान। फरमाई इंसान वरी बि खणो, जबरनि खे अल्लाह पाक खणायो, जबलो तव्हां हिन जो भार खणो। अल्लाहु अकबर। जबर पंहिंजे मज़बूतीअ जे बावजूदि, ॻरे हुजण जे बावजूदि, मज़बूत हुजण जे बावजूदि जबरनि चयो, मौला असांजी जाइ कान्हे का, असां में ताक़त कान्हे का जो क़ुर जो वज़न खणी सघूं। हाणे ज़रूरी हुयो त अहिड़ी हस्तीअ ते क़ुर मजीद अचे जंहिंमें साफ़, जंहिंमें मज़बूती, जिन्हनि जबरनि खां मथे हुजे। उहा हस्ती आमना जो लाल हुयो, जंहिंजी साफ़, जंहिंजी बुलंदी, जंहिंजी ताक़त सतनि जबरनि खां मथे, आसमाननि खां मथे, ज़मीन खां मथे, उहो आमना जो लाल हुयो। अज़ीज़ो तवज्जो कजांइ, हे ख़ुशकिस्मत आहिनि उहे बच्चा जिन जे नसीबनि में क़ुर मजीद आयो आहे। हे क़ुर मजीद सभ खां पहिरियां ई पहिरियां अल्लाह पाक आमना जे लाल जे सीने में मुंतक़िल कयो आहे। उन खां पोइ साहबा जे सीने में, ताबनि जे सीने में, ताबनि जे सीने में फिरंदो फिरंदो आमना जे लाल जे क़ल्बे अतर खां थींदो हिन मासूम बच्चनि जे सीननि में आयो आहे। हे मामूली ॻाल्हि न सम्झो, हे मासूम बच्चा उहे हस्तियूं आहिनि जिन क़ुर मजीद खे सांडियो आहे। अल्लाह पाक इन्हनि जे ज़रिए सां क़ुर मजीद जी हिफ़ाज़त कराई आहे। हे अल्लाह जा सिपाही अथव, हे अल्लाह जा सिपाही अथव, हे क़ुर मजीद पढ़ंदा आहिनि। अल्लाह पाक तवज्जो सां ॿुधंदो आहे। अल्लाहु अकबर। हज़रत साईं बेर वारा फरमाईंदा आहिनि त अल्लाह पाक हिन क़ुर मजीद जे ज़रिए सां, हिननि बच्चनि जे ज़रिए सां क़ुर जी हिफ़ाज़त कराई आहे। हिननि मासूम बच्चनि जे ज़रिए सां क़ुर मजीद जी हिफ़ाज़त कराई आहे। जेसि ताईं हे बच्चा क़ुर मजीद जी तिलावत में मशगूल आहिनि, अल्लाह पाक तेसि ताईं अज़ाब माफ़ करे छॾियो आहे। जेसि ताईं क़ुर मजीद जी तिलावत बच्चा कंदा रहंदा। अल्लाहु अकबर। अॼु जेकर ज़मीन ते एहसानात हिननि बच्चनि जो आहे जो क़ुर मजीद पढ़नि पिया, जंहिंजे करे अल्लाह पाक हिननि खे आबाद ऐं शादाब रखियो आहे। हे क़ुर मजीद तिलावत हिन जी बंदि थी वई त ख़ुदा जो कसम निज़ाम ई ख़तमु थी वेंदो। हे बच्चनि जो अल्लाह पाक हिननि बच्चनि जे सदके असां ते रहम कयो, क़ुर वारनि जे सदके असां ते रहम। फरमाई ज़य्यिनो बिखुल्किल्लाह ज़य्यिनो बिमनाज़िल बिलकुरान औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो, ए दुनिया वारो पंहिंजे घरनि खे क़ुर सां सिंगारियो। फरमाए ज़य्यिनो मनाज़िलकुम बिलकुरान। फरमाए पंहिंजे घरनि खे क़ुर सां सिंगारिजो। क़ुर घरनि जी सुंगार आहे, क़ुर घरनि जी इज़त आहे। अल्लाहु अकबर। अॼु इज़त तो ई असां पंहिंजे टीवीअ खे सम्झो आहे,
होशियार खे समझो बा पंहिंजे बेटन खे समझो बा असां पंहिंजे सिजुन खे समझो बा लेकिन सोना याद रखिजांइ कुरान मजीद घर जो सिंगार कुरान मजीद आ घर जी आबादी कुरान मजीद आ जिन घरनि में कुरान हुयो खुदा जो कसम हुए अॼु ताईं आबाद आहिनि अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा तवज्जो कजांइ 1400 साल गुज़री चुका लेकिन खुदा जो कसम इन घर जहिड़ो आबाद घर न दुनिया में थियो आहे न के घर थींदो इहो घर आबाद उहा घर जन्नत जो टुकड़ो आहे लेकिन सुन इन घर के जेकर आबादी मिली आहे या इज्जत मिली आहे त या कंहिं मामूली ॻाल्हि कान्हे का कुरान मजीद जे करे इज्जत मिली आहे छो त हदीस में ईंदो आहे अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा कुरान मजीद जी एतिरी त तिलावत कंदी एतिरी त तिलावत कंदी जो हदीस में ईंदो आहे सुबह जे आज़ान ताईं कुरान मजीद जी तिलावत एक दफ़े नमाज पे पढ़ियईं नमाज ताजुद पे पढ़ियईं ताजुद पढ़ंदे पढ़ंदे आज़ान जो टाइम थी वियो नमाज पूरी करे झोली फैलाए करे रब करीम जे आॾो अर्ज़ु पे कयईं मौला तू फातिमा जो मयारी आहे फातिमा कहिड़ी मयार पई ॾे मौला मयार इहा के त फातिमा मौला मयार इहा के अल्लाहु अकबर त रात पूरी तुंहिंजी रात खुटी वई फातिमा अञा क़ुरान जो मज़ो ई कोन वरितो तुंहिंजी रात खुटी वई आहे अज़ीज़ो ये घर आबाद हुआ कुरान से ये कुरान जे करे घर आबाद हुआ तो कुरान से नी निभाइणो आहे तालिक़ लगाइणो आहे मूं जेको कुझु चयो अल्लाह पाक क़बूल मक़बूल जो फरमाए तव्हां दोस्तनि जो ॿुधणु क़बूल मक़बूल जो फरमाए आख़िर दावाना